मुझे हुजूर जी उम्र 25 साल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो साईं भी दुनिया में मौजूद ना है। अम्मा साईं बे अल्लाह घुराए वरतिया। अल्लाह मुझे महबूब के अबे अम्मा जे वजूद मां भाव भी बियो को न दिनो, भेण भी का न दिनी। मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात सोने अली जे बाबे जे घर में रहंदा हन। सोने अली जे घर वारी जो ना सोने अली साईं जे अम्मड़ जो नालो चाहे जो उन जो नालो भी आहे फातिमा बिन्त असद। नाला बुधंदा हलो हाने मां तारीख ते हलां तो, उम्मीद आहे तवा ज़हनी तौर ते तैयार थींदो। अम्मा सोने अलीउल मुर्तजा जे अम्मा जो नालो आहे चो फातिमा बिन्त असद। मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सा एतरो त प्यार कंदिया, एतरो त प्यार कंदिया जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दस्तरखान ते मौजूद न हुंदा हन। बचड़न जे ला मानी लगाईंदिया चो त अबू तालिब खे अयाल अल्लाह वडो दिनो आ। अम्मा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सोने अलीउल मुर्तजा जी अम्मा फातिमा बिन्त असद तेसी पांजे बचड़न खे खाइणो कान दींदिया जेसते मुझो महबूब मदीने जो मीर पहुंची शुरुआत न कंदो आ। छाजे करे तारीख दे जरा गौर कयो। फातिमा बिन्त असद फरमाईंदिया जॾहिं का हिन महबूब हिन अंगण ते पेरड़ा पाता, जॾहिं का असांजे अंगण ते ही सुहिणो आयो आ, बेतहाशा बरकत एतरी पई आ जो खाधो 5 माणन जो हुंदो आ सभई खाई खत्म कंदा। खाधो खुटण जो नालो को न वठंदो आ। मुढ खां कम के खण त खबर पवे। याने मुझा दोस्त अजीज सुनो, अबू तालिब मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश कंदो हुयो। मुझे मुस्तफा जो पुफियूं हुयूं 3 घणियूं पुफियूं हुयूं। वडी वडी पुफीअ जो नालो उम्मे हकीम। नाला याद कयो, कुछ नाला याद कयो। वडी वडी पुफीअ जो नालो उम्मे हकीम, बियो नंबर पुफीअ जो नालो सफिया, टियों नंबर पुफीअ नंढीअ जो नालो आतिका। छा नालो वरतम? उम्मे हकीम, सफिया, आतिका। 3 पुफियूं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दुनिया जो दस्तूर आ। जह बच्चे जो अबो ऐं अम्मा मौजूद न हुंदा हन, भेण भा न हुंदो आ, उन जी खुशी सब खां वधीक चो पुफीअ खे हुंदी आ। नंढे में नंढी मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी जे जो नालो आहे आतिका सोने अबू तालिब खे चवंदी आ अदा मुझो भाइटियो 25 सालन जे जवानीअ खे पहुची वियो आ। मां पुफीअ जे हैसियत में मुझी दिल थी चवे त मां पंहिंजे भाइटे जी खुशी कयां, मां पंहिंजे भाइटे जी शादी कयां। छो त अञा मुझा दोस्त अजीज ऐलान नबूवत कोन थियो आ, अञा रिश्तेदारी हली रही आ। सोने अबू तालिब जवाब दिनो ओ मुझी भेण आतिका तोखे मालूम आ असां जो हाल गरीबी आ, हिन वक्त मूं वट माली हालत बेहतर नाहे। सोनी मुझे हबीब जी पुफी आतिका फरमायो ऐ अदा मुखे इजाजत दे मक्के जी वडे में वडी ताजिर जेजो नालो आ खुदैजतुल कुबरा मां उन दे वञा, उन जो वापार शाम दे दुनिया खणी वेंदी आ। मां बि उन दे थी वञा, ब उठ सामान जा पंहिंजे भाइटे महबूब मोहम्मद करीम जे ला वठी थी अचा। मुझो भाइटो सामान खणी वञे शाम जे मुल्क दे नफ़ो कमाए ईंदो, पोइ उन नफ़े मां पंहिंजे महबूब जी शादी कंदसि। सुणे अबू तालिब इजाजत ॾिनी। हाणे आतिका मुझे हुजूर जी पुफी काॾे वई आ? चो उन वक्त जे खुदैजतुल कुबरा बिन्त खुवैलद ॾे वई आ, उन जे बचपन जी दोस्ताणी आ। ओ खुदैजा तू मुझी बचपन जी दोस्ताणी आ, मुझो भाइटियो आ जंहिंजो नालो आ मोहम्मद। 25 साल जवानीअ खे पहुची चुको आ, उन जे शादीअ जो इंतजाम करणो आ। असां जो हाल गरीबी आ,
तुझो काफिलो शाम दे वञण वारो आ तू काफिले जा उठ सामान जा मुखे भी दे त मां पंहिंजे भाइटे खे ॾियां ओहो जीअं शाम दा मोटी अचे जेको नफ़ो मिलंदो उन नफ़े मां पंहिंजे महबूब जी शादी करण थी चाहियां। तफसील में घणो नथो वञा त अम्मा खुदैजतुल कुबरा हुजूर जे शादी खां अॻु में उन जे मथां केतिरा केतिरा मरहला आया, केॾा दुख हुन ॾिठा, केतिरो औलाद हो रात गुज़री वेंदी, उन में तफसील में नथो वञा। मुझे हुजूर जे पुफीअ जे अचण खां अॻीअ रात ते ख्वाब थी ॾिसे दौलतमंद एतिरिया अम्मा खुदैजतुल कुबरा दौलतमंद एतिरिया जो मक्के जा सभई वापारी अम्मा खुदैजतुल कुबरा जे दौलत सां वापार कंदा हन। सवन जे तादाद में बानियूं अम्मा खुदैजतुल कुबरा वट मौजूद हुयो। अॻीअ रात ते ख्वाब थी लभे जो त उन जो करीबी रिश्तेदार वरका बिन नौफिल नाले तौरेत ज़बूर इंजील जो वॾो आलिम मौजूद आ। ख्वाब थी लगे अचानक हिकड़ो वण नमूदार थियो आ, उन वण एडी त छाव कई आ जो छाव कंदे कंदे मां उन वण जे हेठों अचे वईया। वण एडी छाव कई आ जो लगे तो त पूरी दुनिया ते उन वण जी छाव अची वई आ। सुबह जो सवेल वरका बिन नौफिल दे वेंदी आ, ऐ वरका तो तौरेत भी पढ़ियो आ, ज़बूर भी पढ़ियो आ, इंजील भी पढ़ियो आ। रात मुही ख्वाब लधो आ, ॿुधा इन जो ताबीर छाहे। वरका बिन नौफिल जवाब ॾिनो, हिकड़ी अलामत जेका तू ॿुधाए रही आ इहा अलामत अल्लाह जे आखिरी नबीअ जे ज़ाहिर थियण जी आ। जेडी मल वरका बिन नौफिल इहे चयो त या हिकड़ी निशानी अल्लाह जे आखिरी नबी जे ज़ाहिर थियण जी आ। अम्मा खुदैजतुल कुबरा पुछो छा ॿियूं निशानियूं भी आहिनि? चवे तो हा ॿियूं निशानियूं भी आहिनि। चवे थी कहिड़ियूं ॿियूं निशानियूं? चवे थी हिकड़ी भी इहा निशानी आ जो जेडी मल बो उहो जवान ईंदो सिज जे आॾो रब ककर करे छॾींदो, सिज जी उस कान पवंदी। वरका बिन नौफिल जी गाल बुधी अम्मा खुदैजतुल कुबरा सांढींदी वई। टी गाल कहिड़ी? चवे थे टी गाल इया जेको अल्लाह जो आखिरी नबी ईंदो दुनिया जो मस्त में मस्त जानवर हूंदो, पर जे अल्लाह जे आखिरी नबी ते नजर विझंदो पंहिंजो कंधड़ो झुकाए उन महबूब जे कदमन के चुमियूं ॾियण शुरू कंदो। केर पियो ॻाल्हियूं ॿुधाए? चो वरका बिन नौफिल केर पियो ॿुधाए? ॻाल्हायो केर पियो ॿुधाए? हुजूर जी उम्र घणी आ? ॻाल्हाईंदा अचो त मां ॾिसां तव्हांखे समझ में अचे थो। मुंहिंजे आका जी उम्र 25 साल। अञा कंहिंखे बि ख़बर नाहे त ही जवान केरा। हा हा सुणे अलील मुर्तजा शेर खुदा अम्मा जे पेट में ऐलान जरूर कया हुया। बहरहाल मां तारीख़ सां अॻिते हलंदो हलां। राज़न खे राज़ में हुया। जेॾी महिल खुदैजतुल कुबरा जे साम्हूं अम्मा आतिका इहा ॻाल्हि कई। हाणे खुदैजतुल कुबरा जा ख़ास माण्हू 3 हुया। घणा? सब का पहिरीं अम्मा खुदैजतुल कुबरा जी जेका राज़दान हुई, जेका सहेली हुई, उन जो नालो हुयो नफीसा। छा नालो हुयो? नफीसा। जेको अम्मा खुदैजतुल कुबरा जे माल जी मैनेजरी कंदो हो उन जो नालो हुयो मैसरा। ऐं जेको सजी मिल्कियत संभालींदो हो उन जो नालो हुयो खुज़ैमा। नाला याद थी आया? वरी दोहराए।
छो त अॻिते नाला तव्हां खे किसे में कम ईंदा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी अम्मा आतिका जीअं आई अम्मा खुदैजतुल कुबरा सां ॻाल्हि कयईं। सुबुह ताज़ो वरका बिन नौफिल खां ॻाल्हि ॿुधी चुकी हुई। जीअं मुंहिंजे महबूब जो नालो ॿुधई, नाले ॿुधण सां अम्मा खुदैजतुल कुबरा जी कैफियत अजीब थी वई। जीअं अजीब कैफियत थी अम्मा आतिका खे चवण लगी, इन पंहिंजे भाइटे खे सुबुह जो सवेल वठी अचजा, मां उन खे ॾिसंदसि, मां उन जो इम्तिहान वठंदसि। अगर मुझे ख्याल में पूरो लथो त मां शाम ॾे मोकिलींदसि। अम्मा आतिका निकिरण लगी। अम्मा खुदैजतुल कुबरा परेशान नफीसा पुछण लगी, मालिकिन ऐ मालिकिन, हज़ारे नौकर तो वट आया, हज़ारे तुझो सामान खणी वया, मगर ही नालो ॿुधण सां अज तुझो अजीब अंदाज थी वयो आ। नफीसा दे निहारे अम्मा खुदैजतुल कुबरा चयो, जॾहिं नौकर ईंदा हुया तॾहिं मुझो अंदाज ॿियो हूंदो हुयो। अज नौकरन जी ॻाल्हि न कर, अज सरदारन जो सरदार अचण वारो आ। खुदा जी मर्जी आ, जंहिंखे जॾहिं पंहिंजे महबूब जो तारुफ कराए। नफीसा निहारे पुछण लगी, खुदैजा अञा तो ॾिठो बि कोन्हे, ॻाल्हि कई आ आतिका। चए थी, नफीसा तू नथी सुञाणी इन ॻाल्हि खे, नाले वठण सां मुंहिंजे जिस्म जी अजीब कैफियत थी वई आ, ऐं राति जेको मूं ख्वाब लधो आ मुंहिंजे अखियुनि जे आॾो अचे वियो आ। लॻे थो त इहो उहो ई महबूब आ जंहिंजे लाइ अल्लाह काइनात